ओम शांति। एडिडी मुरली तारीख़ है 9/8/2024। मिठा मिठा भावदारा चवनि था मीठे मीठे ॿार। ये ब्रह्मा आहे सतगुरु जी दरबार। हिन ब्रुकुटी में सतगुरु विराजमान आहे। उहे ई तव्हां ॿारनि जी सदगति कंदा आहिनि। त सतगुरु जी दरबार। प्रश्न आहे, बाप पंहिंजे ॿारनि खे कीअं ग़ुलामी सां छुड़ाइणा आहिनि। उत्तर आहे, हिन समय सभी ॿार प्रकृति ऐं माया जे ग़ुलाम थी विया आहिनि। बाप हाणे हिन ग़ुलामी सां छुड़ाईंदा आहिनि। हाणे माया ऐं प्रकृति ॿई ई तंग कंदी आहे, कॾहिं तूफ़ान कॾहिं फैमिन। पोइ तव्हां अहिड़े मालिक ठही वेंदा जो सॼी प्रकृति असांजी ग़ुलाम रहंदी, माया जो वार न थींदो। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार सम्झंदा आहिनि कि सुप्रीम बाप बि आहे, सुप्रीम शिक्षक बि आहे। उहो विश्व जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। पोइ सुप्रीम गुरु बि आहे। त इहा थी वियो सतगुरु जी दरबार। ब्रह्मा बाबा जी प्रकृति जे विच में शिव बाबा ईंदा आहिनि न, त उहा थी वई दरबार, जाते ब्रह्मा शिव बाबा विराजमान आहे। दरबार हूंदी आहे न, गुरु जी दरबार। उहा सिर्फ़ु गुरु जी दरबार आहे, सतगुरु जी न आहे। श्री श्री 108 कहलाईंदा आहिनि। सतगुरु लिखल उहो न हूंदो आहे, उहो माण्हू सिर्फ़ु गुरु ई चईंदा आहिनि। इहा आहे सतगुरु। पहिरियों बाप, पोइ टीचर, पोइ सतगुरु। सतगुरु ई सदगति ॾींदा आहिनि। सतयुग त्रेता में त पोइ गुरु हूंदो ई न आहे, छो जी सभु सदगति में आहे। सतयुग त्रेता में त पोइ गुरु हूंदो ई न आहे, छो जी सभु सदगति में आहिनि न। हिकु सतगुरु मिलंदो आहे त बाक़ी सभु गुरुअनि जो नाम खलास थी वेंदो आहे। त हिन ते बि असां केस करे सघंदा आहियूं न। ॾिसो, असां में एतिरी वॾी अथॉरिटी असां सां गॾु आहे। हाणे त एतिरा सारा ॿार बाबा जा थी विया आहिनि, त असांखे बि केस करिणो खपे न। जेका दुनिया में पंहिंजे नाम जे अॻियां सतगुरु लिखंदा आहिनि, श्री श्री 108 जगत जा गुरु लिखंदा आहिनि, शिवोहम शिवोहम लिखंदा आहिनि, ख़ुदि जे नाम जे अॻे भगवान भगवती लिखंदा आहिनि। इन्हनि सभिनि ते केस थियणो खपे न। इन्हनि सभिनि ते केस थियणो खपे न कि परमात्मा जो टाइटल तव्हां कीअं था लिखो न। चलो लक्ष्मी नारायण त देहदारी हुया, कोई माण्हू ख़ुदि खे लक्ष्मी नारायण चईंदा आहिनि न। जीअं असां ब्रह्मा बाबा जो त रियलिटी में आहे, लेकिन परमात्मा जो टाइटल अगरि कोई के पाण ते रखे थो, जीअं सतगुरु, शिवोहम, जगत गुरु, अहिड़े टाइटल रखण वारनि ते त केस थियणो खपे न कि इहे परमात्मा जो नाम ख़ुदि ते कीअं था रखनि। जॾहिं स्वयं बाप चए थो चलो गुरु त रखनि, लेकिन सतगुरु त मुंहिंजो नाम आहे न। त असां एॾा सारा ॿार हाणे केस बि करे सघंदा आहियूं न कि ईअं भॻवान जो नाम ख़ुदि ते न रखे। कोई ख़ुदि खे प्राइम मिनिस्टर चए त माण्हू केस कंदा न कि हिननि पंहिंजे नाम जे अॻियां प्राइम मिनिस्टर कीअं लिखियो आहे। त असां बि केस करे सघंदा आहियूं न कि हिननि भॻवान जो टाइटल पाण ते कीअं रखियो आहे। बराबरि जगत जो गुरु कोई देहदारी थी सघंदो आहे छा? पूरी जगत जो कल्याण करण वारो। त बाबा चवनि था हिकु सतगुरु मिलंदो आहे त बाक़ी सभु गुरुअनि जो नाम खलास थी वेंदो। सुप्रीम थियो सभु गुरुअनि जो गुरु। जीअं पतियुनि जो पति चईंदा आहियूं न, सभिनि खां उच थियण जे कारण ईअं चईंदा आहिनि शिव बाबा खे। तव्हां सुप्रीम बाप सां जे पास वेठा आहियो कंहिं लाइ? बेहद जो वरसो वठण लाइ असां सुप्रीम बाप जे अॻियां वेठा आहियूं। इहो बेहद जो वरसो आहे न। बाप बि आहे त शिक्षक बि आहे, ऐं इहो वरसो आहे नई दुनिया अमर लोक जे लाइ, वाइसलेस वर्ल्ड जे लाइ। बाबा असांखे वरसो ॾियनि था। वाइसलेस वर्ल्ड नई दुनिया, विशेस वर्ल्ड पुराणी दुनिया खे चइबो आहे।
सत्य के शिवालय चइबो जी शिव बाबा जी स्थापना की हुई दुनिया आहे विश्व वर्ड रावण स्थापन कयो अथई न। हाणे तव्हां वेठा आहियो सतगुरु जी दरबार में। ये त सिर्फ़ु तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। बाप ई शांती जो सागर आहे। उहो बाप जॾहिं अचे तॾहिं त शांती जो वरसो ॾे रास्तो ॿुधाए न। उहो बाप जॾहिं ईंदो आहे तॾहिं त शांती जो वरसो ॾींदो आहे रास्तो ॿुधाईंदो आहे। बाक़ी जंगल में शांती किथां खां मिलंदी। हिन करे हार जो मिसाल ॾींदा आहिनि। शांती त आत्मा जी गले जो हार आहे। पोइ जॾहिं रावण राज्य थींदो आहे तॾहिं अशांती थी वेंदी आहे है न। त मतिलबु माण्हू त चईंदा आहिनि जंगल में शांती। हाणे जंगल में शांती न आहे। शांती असांजी गले जो हार आहे। मतिलबु असांजो स्वधर्म शांती आहे। पोइ रावण राज्य शुरू थींदो आहे तॾहिं अशांती थींदी आहे। उनखे चइबो आहे सुखधाम शांतीधाम। हाणे आहे दुखधाम। पोइ जाते सुख शांती शांती पवित्रता शांतीधाम में, सुख शांति पवित्रता सुखधाम में। हुते दुख जी ॻाल्हि न हूंदी आहे। महिमा बि सदैव सतगुरु जी कंदा आहिनि। गुरु जी महिमा कॾहिं ॿुधी न हूंदी। ज्ञान सागर उहे हिकु बाप ई आहे। ईअं कॾहिं गुरु जी महिमा न ॿुधी हूंदी। उहो माण्हू जगत जा पतित पावन, उहो माण्हू जगत खे पतित पावन, जगत जा पतित पावन थी न सघनि। उहो गुरु माण्हू जगत जा पतित पावन, मतिलबु पूरे जगत खे पावन ठाहिण वारो कोई आहे। त अहिड़े टाइटल रखण वारनि ते असांखे हाणे खां ई ऑब्जेक्शन करिणो आहे न। पहिरियों त असां में ज्ञान न हुयो, हाणे त असां में ज्ञान आहे न। वरी कोई ॿिया माण्हू ॿिया टाइटल दिन प्रतिदिन रखनि ई था। हू सोचनि था इहे ब्रह्मा खे ईअं चवनि था, पर असां ब्रह्मा खे ईअं थोरी था चऊं। ऐं ब्रह्मा लक्ष्मी नारायण त नाम ॾाढनि जो हूंदो आहे। अगरि उहे चवनि बि था पंहिंजी ब्रह्मा खे ईअं था चओ त असां ब्रह्मा खे भॻवानु थोरी था चऊं। चलो ब्रह्मा उहे एतिरो नथा सम्झनि, पर भॻवान जो टाइटल त न रखी सघंदा आहिनि न। असां ब्रह्मा खे ब्रह्मा ई चऊं था न, देहधारी ब्रह्मा। ईअं थोरी था चऊं इहे जगत गुरु आहे, इहे श्री 108 आहे, इहे सतगुरु आहे। उहो त हिकु निराकार बेहद जे वॾे बाबा खे चइबो आहे पतित पावन। तव्हां हाणे संगम युग ते बीठा आहियो। हिकु तरफ़ पतित पुराणी दुनिया, ॿी तरफ़ पावन दुनिया। त पुराणी दुनिया पतित दुनिया में गुरु ॾेर आहिनि। अॻियां तव्हांखे संगम युग जो पतो न हुयो। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि इहे पुरुषोत्तम संगम युग आहे। हिन खां पोइ सतयुग अचिणो आहे। चक्र फिरंदो ई रहंदो आहे न। हाणे सतयुग अचिणो आहे, चक्र फिरंदो ई रहंदो आहे। इहा ॿुधी में यादि रहणो खपे। असां सभु भाउ आहियूं त बेहद जे बाप सां वरसो ज़रूरु मिलंदो आहे। इहे कोई खे पतो न आहे। केतिरा वॾा पोज़ीशन वारा मनुष्य आहिनि, परंतु ॼाणंदा न आहिनि कि कीअं सृष्टि जो चक्कर फिरंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां त तव्हां सभिनि जी सदगति कंदो आहे। हाणे तव्हां सेंसिबल ठहिया आहियो न। पहिरियों त तव्हां कुझु बि न सम्झंदा आहियो। पतो हुयो हिन देवताउनि जे अॻियां वञी करे चईंदा हुआ असां सेंसलेस आहियूं, असां में इहे गुण न आहे, तव्हां तरस करो। हाणे इहे देवताउनि जे चित्र तरस कंदा छा इहे ॼाणंदा ई न आहिनि। रहम दिल के चईंदा बि आहिनि ओ गॉड फादर रहम करो। कोई बि दुख जी ॻाल्हि ईंदी आहे त बाप खे यादि कंदा आहिनि, उहो बि मथे। हाणे त तव्हां ईअं न चईंदव न मूर्तियुनि जे अॻियां। बाप त विचित्र आहे, उहो साम्हूं वेठो आहे तॾहिं त नमस्ते कंदा आहिनि न। तव्हां सभु आहियो चित्रधारी। ॾिसो बाबा सभिनि खे नमस्ते कंदा आहिनि। छो जी असां सभु हिन सृष्टि ते पाठधारी आहियूं न। ऐं बाबा त विदेही मथे ई वेठो हूंदो आहे। जबकि बाबा खे पतो आहे इहे थियणो आहे, त बि इन सृष्टि जे बंधन में बंधल आहियूं, असांखे अचिणो ई पवंदो आहे। त बाबा सभिनि खे नमस्ते कंदा आहिनि। तव्हां सभु चित्रधारी आहियो। मां विचित्र आहियां। मां कॾहिं चित्र धारण न कंदो आहे।
मुंहिंजे चित्र जो कोई नाम ॿुधायो। जीअं न कोई वॾो माण्हू सुठो माण्हू हूंदो आहे न, त जेका ॿिया कमु करण वारा आहिनि न, उहो उन्हनि खे ॾाढो आदर सम्मान ॾींदो आहे, छो जो हुनखे पतो अथसि मां त करे न सघंदो आहियां, इहे मुंहिंजा मददगार आहिनि, मतिलबु एॾो कमु मां कीअं करां, त इहे मुंहिंजा मददगार आहिनि। त उहा अगरि निर्माण हूंदो त पंहिंजे घर जे कमु करण वारे माण्हुनि खे बि शुक्रिया कंदो, नमस्ते कंदो। त ईअं बाबा बि निरहंकारी आहे न, असांखे नमस्ते कंदा आहिनि कि तव्हां सृष्टि ते पाठ वॼाईंदा आहियो, मां त सदैव एवर प्योर पावन रहंदो आहियां। न न त बाबा बि अहंकार ॾेखारे, असां त ॿंधल आहियूं, ईंदासीं त सही, लेकिन बाबा बि निरहंकारी थी करे असांखे नमस्ते कंदा आहिनि कि तव्हां सृष्टि ते पाठ वॼाइण ईंदा आहियो, इहो बि कमु आहे न। त बाबा चईंदा आहिनि मां त विचित्र आहियां, मां कॾहिं चित्र धारण न कंदो आहियां, मां चित्र जो कोई नाम, मुंहिंजे चित्र जो कोई नाम ॿुधायो, बसि शिव बाबा ई चईंदा आहिनि। मां इहे लोन वरितो आहे न, इहे शरीर सो बि पुराणे ते पुराणी जूती, हुन में ई अची करे प्रवेश करिणो आहे। हिन शरीर जी महिमा किथे कंदा आहिनि, इहे त पुराणो शरीर आहे, एडॉप्ट कयो आहे, त महिमा कंदा आहिनि छा? न, इहे त सम्झंदा आहियो ईअं हुयो, हाणे पोइ वरी मुंहिंजे द्वारा गोरो ठही वेंदो ब्रह्मा बाबा। हाणे बाप चईंदा आहिनि मां जो ॿुधाईंदो आहे उनखे जज करो, अगरि मां राइट आहियां त राइट खे यादि करो, उन्हनि खे ॿुधो, अनराइटस ॿुधो ई न, उनखे ईविल चइबो आहे, जो ॻाल्हियूं ठीकु न हूंदियूं आहिनि न, उन्हनि खे ईविल चइबो आहे। टॉकी नो ईविल, सी टॉक नो ईविल, सी नो ईविल, डू नो ईविल, थिंक नो ईविल। हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियो, इन्हनि खे भुलिजी वञो। हाणे जो चीज़ ठीकु न आहे उनखे ॾिसंदे हुए न ॾिसो, ॿुधंदे हुए न ॿुधो, है न, इहे असांखे अभ्यास करिणो आहे, सोचणो बि न आहे, भुलिजी वञिणो आहे। हाणे त वञिणो आहे पंहिंजे घर, पोइ वापसि अचिणो आहे सुखधाम। बाक़ी त इहे सभु जीअं कि मरल ई आहिनि, टेम्पररी आहिनि, न इहे पुराणो शरीर हूंदो, न इहे दुनिया हूंदी। असां पुरुषारथ करूं था नई दुनिया जे लाइ, पोइ वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे न, पोइ वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे। तव्हां पंहिंजो राज्य भाग्य वठो था न, ॼाणंदा आहियो कल्प कल्प बाबा ईंदा आहिनि राज्य भाग्य ॾियणु। तव्हां बि चईंदा आहियो बाबा कल्प पहिरियों बि असां मिलिया हुयासीं, वरसो वरितो हुयोसीं, नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठाहियो हुयो न तव्हां असांखे। बाक़ी सभु हिकु जहिड़ो मर्तबो त पाए न सघनि, नंबरवार त हूंदा आहिनि। इहा आहे स्पिरिचुअल यूनिवर्सिटी, इहा आहे स्पिरिचुअल यूनिवर्सिटी, जाते असांखे बाबा देवता ठहिण जी शिक्षा ॾींदा आहिनि। बाबा असांखे हिते देवता ठहिण जी शिक्षा ॾींदा आहिनि। स्पिरिचुअल फादर पढ़ाइण वारो ॿार बि पढ़ाईंदा आहिनि न, बाबा बि पढ़ाईंदा आहिनि त ॿार बि सिखी करे ॿियनि खे पढ़ाईंदा आहिनि न। कोई प्रिंसिपल जो ॿारु हूंदो त उहो बि सर्विस में लॻी वेंदो, स्त्री बि पढ़ाइण लॻी वेंदी, ॿार बि सुठी रीति पढ़नि त पढ़ाए सघंदा आहिनि। परंतु उहो बच्ची बि अगरि सुठी रीति पढ़े त पढ़ाए सघंदी आहे, परंतु उहो त ॿिए घर में हली वेंदी। हिते त क़ाइदो ई न आहे शादी वादी कराइण जो, ॿारनि खे नौकरी करण जो, नई दुनिया में पद पाइण जो सॼो मदार आहे हिन पढ़ाई ते। नई दुनिया जो सॼो मदार आहे हिन पढ़ाई ते। त बाबा असांखे चवनि था कि हिन ॻाल्हियुनि खे दुनिया न ॼाणदी आहे, लिखल बि आहे भॻवान वचु, हे ॿार मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहींदो आहे। कोई मॉडल थोरी ठाहींदो आहे, जीअं देवियुनि जे लाइ देवियुनि जा चित्र ठाहींदा आहिनि, तव्हां त पढ़ी करे उहो पद पाईंदा आहियो।
उहो त मिट्टी जा चित्र ठाहींदा आहिनि पूजा जे लाइ। त चैतन्य ठहिण लाइ हाणे बाबा असांखे पढ़ाइनि था। कहिड़ी वंडरफुल ॻाल्हि आहे न। हिते त आत्मा पढ़ंदी आहे, पोइ तव्हां संस्कार खणी वेंदा आहियो, वञी करे नई दुनिया में पोइ असांखे नयो शरीर बि मिलंदो। नई दुनिया हाणे असां पढ़ाई था पढ़ूं, पोइ असांखे नई दुनिया में आत्मा प्योर हाणे हिते थी थिए, पोइ नई दुनिया में नयो शरीर असांखे मिलंदो। बाबा चवनि था कि दुनिया ख़तमु न थींदी आहे, सिर्फ़ु एज बदिली थींदी आहे। गोल्डन, सिल्वर, कॉपर, आयरन एज थी वेंदो आहे। 16 कला खां 14 कला, पोइ धीरे धीरे द्वापर युग खां ॿियो कलायूं ख़तमु थींदे थींदे 9 कला रहंदी आहे। दुनिया त उहा ई हलंदी रहंदी आहे, नई खां पुराणी थींदी रहंदी आहे न। बाप तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहींदा आहिनि हिन पढ़ाई सां। ॿियो कोई जी ताक़त न हूंदी जो ईअं पढ़ाए सघे। केतिरो सुठी रीति बाबा सम्झाईंदा आहिनि। पोइ बि पढ़ंदे पढ़ंदे माया पंहिंजो ठाहे छॾंदी आहे। आत्माउनि खे पढ़ंदे पढ़ंदे बाबा जी पढ़ाई पढ़ंदे पढ़ंदे पंहिंजो ठाहे छॾंदी आहे। पोइ बि जेतिरो जेतिरो जो पढ़ियो उन अनुसार स्वर्ग में ज़रूरु ईंदो। कमाई वेंदी न आहे किथे। अविनाशी ज्ञान जो विनाश न थी सघंदो आहे। अॻियां हली ईंदा वेंदा किथे, इहे त हिकु ई अठी आहे न, ईंदा रहंदा आहिनि। ईंदा रहंदा। शमशान में जॾहिं मनुष्य वेंदा आहिनि त पोइ ॾाढो वैराग्य अची वेंदो आहे उन्हनि खे। शमशान में जॾहिं मनुष्य वेंदा आहिनि त उन्हनि खे उन समय वैराग्य अची वेंदो आहे। बसि इहे शरीर ईअं छॾण जो आहे। पोइ असां पाप छो करूं, पाप कंदे कंदे असां ईअं ई मरी वेंदासीं, ईअं ख़्यालात ईंदा आहिनि। उनखे चइबो आहे शमशानी वैराग्य। सम्झंदा बि आहिनि, वञी करे ॿियो शरीर वठंदासीं, परंतु ज्ञान त न आहे। हिते त तव्हां ॿारनि खे सम्झाइबो आहे हिन समय तव्हां ख़ासि मरण जे लाइ तयारी था करो। असां हिन समय मरण जे लाइ तयारी था करो, छो जी हिते त तव्हां टेम्पररी आहियो। पुराणो शरीर, पोइ नई दुनिया में वेंदासीं। पुराणो शरीर छॾे पोइ नई दुनिया में असांखे नयो शरीर मिलंदो। बाप चईंदा आहिनि ॿार जेतिरो तव्हां मूंखे यादि कंदा ओतिरो पाप कटिजंदा वेंदा। सहज ते सहज बि आहे त डिफ़िकल्ट बि आहे, छो जी देह सां न्यारो थी करे यादि करणो न, पर अभ्यास कंदे कंदे थी वेंदो आहे। ॿार जॾहिं पुरुषार्थ करणु लॻी वेंदा आहिनि तॾहिं सम्झंदा आहिनि माया जी ॾाढी युद्ध आहे। पाप चईंदा आहिनि सहज आहे, परंतु माया दीवो बुझाए ॾींदी आहे। गुल कावली जी कहानी बि आहे न, माया बिल्ली दीवो बुझाए ॾींदी आहे। हिते सभु माया जे ग़ुलाम आहिनि, पोइ तव्हां माया खे ग़ुलाम ठाहींदा आहियो। सॼी प्रकृति तव्हांजी अदब में रहंदी आहे। कोई तूफ़ान न आहे, फैमिन न हूंदो। सॼी प्रकृति असांजी ग़ुलाम थी वेंदी आहे। हिते माया जा ग़ुलाम आहियो, पोइ माया खे ग़ुलाम ठाहींदासीं असां। सतयुग त्रेता में माया असांजी ग़ुलाम हूंदी, अथा दासासी हूंदी। हिते जो आत्मा आहियूं माया जे वश थी करे असांजे जीवन में विघ्न विझंदियूं आहिनि न, वीचारी उन्हनि जो बि पाठ ॾिस। उन्हनि जी बि बुद्धि जीअं डस्टबिन आहे कि दुनिया जो कचिरो इकठो करे ऐं असां जे विघ्न विझंदियूं आहिनि। ऐं सभु परमात्मा राम जो खज़ानो इकठो करे उन ते विजय प्राप्त कंदा आहिनि। सम्झो इहे युद्ध कीअं थींदी आहे। जीअं जंहिंजी बुद्धि कचिरो इकठो कंदी आहे न, बाबा जे कार्य में कोई विघ्न विझंदो आहे न त उहो दुनिया जो कचिरो इकठो कंदो आहे। जीअं जीअं उहो योग लॻाईंदो आहे उहो हुनजी बुद्धि में आहे न ॿियो नेगेटिविटी अटैक कंदी आहे। उहा नेगेटिविटी अटैक कंदी न त उहा जेका बाबा जे ॿार आहिनि न, जेका बाबा खां शक्ति वठंदा आहिनि उन्हनि जे मथां अटैक कंदी आहे। ऐं असां बाबा जा शक्तिशाली ॿार पोइ उन्हनि ते विजय प्राप्त करे वठंदा आहियूं।
त ईअं ई खेल हलंदो रहंदो आहे। ईअं ई त महाराजा महारानी ऐं प्रजा दास दासियूं ठहींदियूं आहिनि न, की केरु बाबा जो राइट हैंड, बाबा जो राइट हैंड बाबा जी शक्तियूं कैच कंदो ऐं बुराई ते विजय प्राप्त कंदो। ऐं बुराई कंहिं द्वारा ईंदी, कंहिं माण्हू द्वारा ई त ईंदी न। त जीअं आत्मा द्वारा बुराई असांजे मथां वार थी करे, उहा असांजी दास दासी थी वेंदी। त बाबा चवनि था माया खे ग़ुलाम ठाहींदा आहियो, सॼी प्रकृति तव्हांजी अदब में रहंदी आहे। कोई तूफ़ान न, फैमिन न, प्रकृति खे ग़ुलाम ठाहिणो आहे। हुते कॾहिं बि माया जो वार न थींदो आहे। हाणे त केतिरो तंग कंदी आहे न, गायन बि आहे न, मां ग़ुलाम तुंहिंजो, मां ग़ुलाम तुंहिंजो। उहो पोइ चवंदी तूं ग़ुलाम मुंहिंजो। बाप चवंदा आहिनि हाणे मां तव्हांखे ग़ुलामपने सां छुड़ायां थो। सभी प्रकार जे ग़ुलामपने सां बाबा असांखे छुड़ाइनि था। हिकदमि स्वतंत्र आत्मा, सदा बाप जी छत्र छाया में रहण वारी। तव्हां मालिक ठही वेंदा आहियो, उहो ग़ुलाम ठही वेंदी आहे। जरा बि चू चा न थींदी आहे। इहे बि ड्रामा में नूंदा। तव्हां चवंदा आहियो बाबा माया ॾाढो तंग कंदी आहे, सो छो न कंदी? इनखे चइबो ई आहे युद्ध जो मैदान। माया खे ग़ुलाम ठाहिण जे लाइ तव्हां कोशिशि कंदा आहियो त माया बि पछाड़ंदी आहे, केतिरो तंग कंदी आहे, केतिरनि खे हराईंदी आहे, कईअनि खे त हिकदमि खाई वठंदी आहे, हप करे वठंदी आहे। पर स्वर्ग जा मालिक ठहींदा आहिनि, परंतु माया त खाईंदी रहंदी आहे न। मतिलबु हुतां जो प्रजा दास दासी बि त चईंदो न असां स्वर्ग जा मालिक आहियूं, है न। इन करे बाबा चईंदा न मुंहिंजो ज्ञान वेस्ट न वेंदो आहे, भल कोई थोरो बि ॿुधे त बि स्वर्ग में अची वेंदो। बाबा चईंदा आहिनि की ज्ञान बि ॿुधंदा रहंदा आहिनि, हलंदा बि रहंदा आहिनि, माया बि खाईंदी रहंदी आहे, उनजे जीअं पेट में ई पिया आहिनि। लेकिन स्वर्ग में त ईंदा न, सिर्फ़ु पुछड़ी निकितल हूंदी आहे, बाक़ी सॼो उनजे अंदरि आहे माया जे, मतिलबु माया जे कब्जे में आहे। सिर्फ़ु पुछड़ी निकितल आहे, उहो बि छो निकितल आहे की किथे के ब्राह्मण जो हुननि खे साथ मिली वञे त उहो बि माया सां निकिरी अचनि। जीअं कछुए जो भ्रमरी जो मिसाल आहे न, ईअं तव्हां बि कीड़े खे बू बू करे छा खां छा ठाहे ॾींदा आहियो, हिकदमि स्वर्ग जो परिजादो ठाहे ॾींदा आहियो। बाबा चईंदा आहिनि तव्हां हिकदमि स्वर्ग जो हुनखे परिजादो ठाहे ॾींदा आहिनि। अगरि कोई असांजे संपर्क में अचे जो बाबा जा ॿार आहिनि, पक्का ब्राह्मण, त उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधंदे ॿुधंदे उहे बि स्वर्ग जा परिजादा ठही वेंदा। सन्यासी बल भ्रमरी जो मिसाल ॾींदा आहिनि, परंतु उहो कोई बू बू करे बदिलंदा थोरी आहिनि, बदिली थींदा आहिनि संगम ते। संगम ते ई असां आत्माउनि जी बदिली थींदी आहे, अर्थात आत्मा विकारी खां निर्विकारी ठहींदी आहे। हाणे संगम युग आहे न, तव्हां शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियो त जो विकारी मनुष्य आहिनि न उन्हनि खे तव्हां वठी ईंदा आहियो। कीड़े में बि कोई भ्रमरी ठही न आहिनि, कोई सड़ी वेंदा आहिनि त कोई पोइ अधूरो ई रहिजी वेंदा आहिनि। कीड़े में बि कोई त आपसमान ब्रह्मणी ॿियनि खे बि ठाहिण वारी थी वेंदी आहे, ऐं कोई त सड़ी वेंदो आहे, कोई त अधूरो ई रहिजी वेंदो आहे। बाबा इहे ॾाढो ॾिठो अथई, कोई त वापसि हली वेंदो आहे ऐं कोई अधूरो ठहींदो आहे। हिते बि कोई सुठी रीति पढ़ंदा आहिनि, ज्ञान जा पंख जमी वेंदा आहिनि, कोई त अध में ई माया कंहिंखे त पकड़े वठंदी आहे, कोई कचो रहिजी वेंदो आहे। त इहे मिसाल बि हाणे जा आहिनि न। वंडर आहे न, ब्रह्मणी कीड़े खे कीअं वठी ईंदी आहे, आपसमान ठाहींदी आहे। त ब्रह्मणी जॾहिं ईअं ठाहींदी आहे न, इहे ब्रह्मा बाबा ॾिठो अथई, इहे हिकु ई आहे जो आपसमान ठाहींदा आहिनि। मतिलबु ब्रह्मरी हिकु ई आहे योनी जो आपसमान ठाहींदी आहे। ॿियो आहे सर्प जो मिसाल,
सतयुग में बसि हिकु खाल छॾे ॿियो वठणी हूंदी आहे, झटि साक्षात्कार थींदो आहे। हाणे शरीर छॾण वारा आहियूं, आत्मा निकिरी ॿिए गर्भ महल में वेंदी आहे वञी करे। इहे बि हिकु मिसाल ॾींदा आहिनि न। इन करे सतयुग में सभु नष्ट मुहा रहंदा आहिनि, तॾहिं त ईज़ीली निकिरी करे ॿियो शरीर वठंदा आहिनि। हाणे शरीर छॾिणो आहे, इहे साक्षात्कार थी वेंदो आहे। गर्भ महल में मां वेठो आहियां, हीअं मां वञा थो। हाणे मां हिन गर्भ खां निकिरी करे गर्भ महल ॿिए में वञा थो। उतां खां ॿाहिरि निकिरण दिलि न थींदी हूंदी, हितां जे गर्भ में ॿाहिरि निकिरण जी दिलि थींदी आहे, हुतां जे गर्भ में निकिरण में दिलि न थींदी आहे। पोइ बि ॿाहिरि अचिणो त ज़रूरु आहे। हाणे तव्हां भारत संगम युग ते आहियो, ज्ञान सां तव्हां पुरुषोत्तम ठहींदा आहियो न। भक्ति त जन्म जन्मांतर कई आहे। ॾिसो बाबा ॿुधाइनि था, उतां जो गर्भ बि केॾो सुठो हूंदो कि ॿार खे निकिरण जो मन ई न कंदो। भक्ति त जन्म जन्मांतर कई आहे। जंहिं जास्ती भक्ति कईंदी उहे ई अची करे नंबरवार पुरुषार्थ अनुसार पद पाईंदा। हाणे तव्हांजी बुद्धि में सॼो ज्ञान आहे, बाक़ी शास्त्रनि जो ज्ञान कोई ज्ञान न आहे। उहो त जीअं भक्ति आहे, उन्हनि सां कोई सदगति न थींदी आहे। सदगति माना वापसि घर वञणु। सदगति माना वापसि घर वञणु। घर में कोई वेंदो न आहे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि, मूंसां गॾु कोई मिलंदो न आहे, मूंसां गॾु कोई मिलंदो न आहे। पढ़ाइण वारो बाबा चईंदा आहिनि कि सदगति माना घर वञणु। घर में कोई वेंदो न आहे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि, मूंसां गॾु कोई मिलंदो न आहे। पढ़ाइण वारो साथ वठी वञण वारो बि खपे न। त बाप खे केतिरो ख़्यालु रहंदो आहे। 5000 वर्ष में बाप हिकु ई बार अची करे सभिनि खे पढ़ाईंदा आहिनि। हुननि मां बि पढ़ंदो केरु आहे? कोटनि मां कोई में बि कोई। तव्हां घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियो कि असां आत्मा आहियूं। इहे हिकदमि पको करे वठो, असां आत्मा आहिनि कि बाप पढ़ाइणा आहिनि। इनखे चइबो आहे स्पिरिचुअल नॉलेज। सुप्रीम रूह असां रूहनि खे नॉलेज ॾींदा आहिनि। सुप्रीम रूह असां रूहनि खे नॉलेज ॾींदा आहिनि। संस्कार बि आत्मा में रहंदा आहिनि। शरीर त ख़तमु थी वेंदो आहे। आत्मा अविनाशी आहे। रूहानी बाप असां आत्माउनि खे रूहानी नॉलेज ॾियनि था। त इहा ब्रह्मा जी प्रकृति आहे, सतगुरु जो दरबार। हाणे इहा आत्मा जो बि दरबार आहे न। ये हिन आत्मा जो बि दरबार आहे। पोइ सतगुरु बि हिननि में अची करे प्रवेश कंदा आहिनि। मतिलबु इहा प्रकृति असांजी दरबार आहे ऐं मां आत्मा राजा आहियां। त ब्रह्मा बाबा जी प्रकृति जी दरबार ऐं पोइ हुते शिव बाबा ईंदा आहिनि, त शिव बाबा जी बि दरबार थी वेंदी आहे। त बाबा चईंदा आहिनि, तव्हां ॿार स्वर्ग जा गेट खोलंदा आहियो श्रीमत ते। जेतिरो सुठी रीति पढ़ंदो ओतिरो सतयुग में उच्च पद पाईंदव। त पढ़णो खपे न। टीचर जा ॿार त ॾाढा होशियारु हूंदा, परंतु चईंदा आहिनि न, घर जी गंगा जो रिगार्ड न आहे। बाबा जो ॾिठो आहे न, सॼे शहर जो किचिड़ो गंगा में पईंदो आहे। पोइ हुननि खे पतन पावन चईंदा आहिनि। मनुष्य जी बुद्धि ॾिसो कहिड़ी थी वई आहे। देवियुनि जो बि सजाए करे पूजा आदि करे पोइ डुबोए ॾींदा आहिनि। कई त हुन ते पांव रखी करे बि डुबोईंदा आहिनि। बंगाल में पहिरियों रिवाज हुयो, कंहिंजो प्राण निकिरी वञे, निकिरण ते हूंदो आहे त हुनखे झटि गंगा में विझी छॾींदा आहिनि। हुते पाणी में विझी हरी बोल करे मुख में पाणी विझंदा रहंदा आहिनि। ईअं प्राण निकिरी वेंदा आहिनि, निकारे छॾींदा आहिनि, निकारे छॾींदा हुया। कीअं? गंगा नदी ते झटि खणी वेंदा हुया, पोइ हरी बोल करे मुख में पाणी विझंदा हुया, ईअं प्राण निकिरी वेंदा हुया। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में चढ़ाई उतराई जो पूरो
ज्ञान नंबरवार पुरुषार्थ अनुसार। अच्छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। ॿुधाइण जे लाइ मुख्य सारा बाप जो ॿुधाईंदा आहिनि उहो ई ॿुधणो आहे ऐं जज करिणो आहे कि राइट छा आहे। राइट खे ही यादि करिणो आहे, अनराइटिस ॻाल्हि खे न ॿुधणो आहे, न ॻाल्हाइणो आहे, न ॾिसणो आहे। बाप जो ॿुधाईंदा आहिनि उहो ई ॿुधो, जज करिणो आहे राइट छा आहे ऐं राइट खे यादि करिणो आहे। राइटिस ॻाल्हि खे न अनराइटिस ॻाल्हि खे न ॿुधणो आहे, न चइणो आहे, न ॾिसणो आहे। ॿियो आहे पढ़ाई सुठी रीति पढ़ी करे पंहिंजे खे राजाउनि जो बि राजा ठाहिणो। हिन पुराणे शरीर ऐं पुराणी दुनिया में पंहिंजे खे टेम्पररी सम्झणो। असां हिन पुराणे शरीर ऐं पुराणी दुनिया में टेम्पररी आहियूं। हाणे त असांखे पंहिंजे नई दुनिया नए पहिरियों त पंहिंजे घर हलणो आहे, पोइ स्वर्ग में अचिणो आहे। इन करे सदा ध्यानु असांजो हुते ई हुजणो खपे, पंहिंजे घर परम धाम ऐं सुखधाम। हिन दुनिया में रहंदे हुए ॾिसते हुए न ॾिसो छा कम जी चीजूं आहिनि। वरदान आहे एकाग्रता जी शक्ति सां परवश स्थिति के परिवर्तन करण वारा अधिकारी आत्मा ठहूं। बाबा चवनि था ब्रह्मण अर्थात अधिकारी आत्मा कॾहिं कंहिंजे परवश न थी सघे, है न, कॾहिं कंहिंजी परवश न थी सघे, पंहिंजे कमज़ोर स्वभाव संस्कार जे वश बि न। शुद्ध स्वभाव अर्थात स्व जे प्रति सर्व जे प्रति आत्मिक भाव आहे त कमज़ोर स्वभाव जे वश न थी सघंदा। अगरि असां सभिनि जे प्रति आत्मिक भाव रखंदासीं न त असां कॾहिं बि कंहिं भाव स्वभाव में फसी न सघंदासीं। कॾहिं बि कंहिंजे ॿियो स्वभाव संस्कार जे अर्थात ॿी भाव सां जो माण्हू ॾिसंदा आहिनि संबंध में ईंदा आहिनि, असां त सिधा उन्हनि खे आत्मिक भाव सां ॾिसूं। बाक़ी उहे जो बि आहिनि जंहिंसा बि आहिनि असांखे छा पतो, असांखे त पतो आहे सभी आत्मायूं शुद्ध आत्मायूं आहिनि, हाणे थियणियूं आहिनि। अनादि आदि संस्कारनि जी स्मृति सां कमज़ोर संस्कार बि सहज परिवर्तन थी वेंदा आहिनि। एकाग्रता जी शक्ति परवश स्थिति के परिवर्तन करे मालिकपन जी एकाग्रता जी शक्ति परवश स्थिति के परिवर्तन करे मालिकपन जी स्थिति जी सीट ते सेट करे ॾींदी आहे। जॾहिं असां एकाग्रता जी स्थिति ते स्थिति करे वेंदा आहियूं न त जो बि परवश स्थिति जो बि ॿियूं स्थिति हूंदी आहे न उहो बि परिवर्तन थी वेंदी आहे। असां सदा मालिकपन जी सीट ते सेट थी वेंदा आहियूं। सदा टे ॻाल्हियूं यादि करो, मां तिलकधारी आत्मा, मां तख़्त नशीन आत्मा, मां भ्रुकुटी सिंहासन ते मां आत्मा वेठी आहियां तिलकधारी, बाप जे दिल तख़्त नशीन विश्व सेवाधारी। ये स्थिति सदा रहंदी बाबा जी याद में त असां कहिड़ी बि परिस्थिति खे बदिली सघंदा आहियूं। त मालिकपन जी स्थिति जी सीट ते सेट रहो ऐं सदा सर्व जे प्रति आत्मिक भाव रखो त बाक़ी सभु कमज़ोर स्वभाव ख़तम थी वेंदा। अनादि संस्कारनि जी स्मृति रखो त बाक़ी सभु कमज़ोर संस्कार परिवर्तन थी वेंदा। मतिलबु टोटल असांखे सोचणो आहे कि सभी आत्मायूं ॾाढी सुठियूं आहिनि। बसि स्लोगन आहे क्रोध ज्ञानी तू आत्मा जे लाइ महाशत्रु। अगरि कोई ज्ञानी आत्मा क्रोध कंदो आहे न त क्रोध हुनजो महाशत्रु आहे, हुन सां हुनजो जीवन ख़राबु थी वेंदो। इन करे असांखे
हर विकार बुराई खे त्याग ॾियणो, एकदम बाप समान संपन्न संपूर्ण स्थिति धारण करणी है। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो,